हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GFX चैनल ते भलीकार। उमेद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त अॼु असांजो जेको मौज़ू आहे सोरठ ऐं राय ॾियाच, जेको सिंधी 9 क्लास जे किताब तां खयो वियो आहे, जंहिंमें इंतिहाई अहम जेके नुक़्ता आहिनि उहो आउं बयानु कंदुसि ऐं इहे अहम नुक़्ता तव्हांजे टेस्टनि में तव्हांजे लाइ मददगार साबित थींदा, जंहिंमें सिंधी जो जेको ग्रामर आहे उनमें ज़र्फ़ शामिल आहे ऐं उनखां अलावा सोरठ राय ॾियाच जो जेको दास्तान आहे समूरो, उनजा जेके बि अहम नुक़्ता आहिनि उहे हिन वीडियो में हूंदा ऐं लोक अदब छा आहे उहो पिणु हिन वीडियो में हूंदो। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। सुर सोरठ जेको आहे उहो शाह लतीफ़ जे रिसाले में बि ॾिनल आहे ऐं ही इंतिहाई अहम ऐं मशहूरु दास्तान आहे। सो लेक्चर तरफ़ हलूं था, ॾिसूं था सोरठ राय ॾियाच। हाणे राजा राय ॾियाच ज़ात जो कहिड़ो हो? राजा राय ॾियाच ज़ात जो समूह हो। क्वेश्चन में कंहिं बि अची सघे थो त राजा राय ॾियाच कहिड़ी ज़ात सां हो, त इन जो सही जवाबु थींदो समूह ज़ात सां हो। राजा राय ॾियाच जूनागढ़ परगिणे ते राज कंदो हो। अच्छा, राजा राय ॾियाच जेको आहे उहो कहिड़े परगिणे ते हुकूमत कंदो हो, या कहिड़े परगिणे जो हाकिम हो या हुक्मरान हो, त इन जो सही जवाबु थींदो जूनागढ़। बीजल जो राजा राय ॾियाच सां कहिड़ो रिश्तो हो? हाणे बीजल जंहिं राजा राय ॾियाच जो सिर कपियो हो, जेको मंगणहार हो, उनजो राजा राय ॾियाच रिश्ते में मामा थींदो हो। ठीकु आहे। हाणे हिन पूरे दास्तान खे सम्झण जे लाइ पाण खे हिकिड़ो किताबु घुर्बल हूंदो आहे, जंहिंखे पाण पढ़ी हिन पूरे दास्तान खे सम्झंदासीं। पर मूं कोशिशि कई आहे अहम जेके नुक़्ता हिन में ॾिना आहिनि उनमें तव्हांखे पूरे किसे जी ख़बर पइजी वेंदी त इहो किसो कहिड़े तरीक़े सां हो। बीजल जी माउ बीजल खे संदूक में लोड़ियो हो। हाणे इहो संदूक में छो लोड़ियो हो, इन ते अॻिते ॻाल्हाईंदासीं। उन करे त कंहिं फ़क़ीर चयो हो, तोखे जेको पुटु थींदो उहो तुंहिंजे भाउ खे मारींदो। सो तंहिं करे बीजल जी माउ खेसि संदूक में लोड़ियो हो। मतिलबु त बीजल जी माउ जेको बीजल खे संदूक में लोड़ियो हो, उनजे करे त हिकिड़े फ़क़ीर चयो हो, उन वक़्त जी इहा दास्तान आहे त हिकिड़े फ़क़ीर चयो हो त तोखे जेको पुटु ॼमंदो सो तुंहिंजे भाउ खे मारींदो। सो तंहिं करे बीजल जी माउ जेको आहे उनखे संदूक में लोड़े छॾियो हो। उहा संदूक जेका आहे राजा अनी राय जे मुल्क मां निकिती। किथां निकिती? राजा अनी राय जे मुल्क मां निकिती, जेका हिकु चारण खे हथ आई। हाणे बीजल जेको हो उहो राजा राय ॾियाच जो भाणेजो हो ऐं उन जी जेका परवरिश थई उन हिकिड़े चारण कई, ऐं उहो चारण किथे जो हो? राजा अनी राय जे मुल्क सां तालुक़ु रखंदड़ हो। बीजल झंग में माल चारींदो। बीजल कहिड़ो कमु कंदो हो? झंग में माल चारींदो हो। हिकु ॾींहुं झंग में कंहिं शिकारी शिकार करे हिरण जा आंडा खणी किरड़ हिकिड़ो वण आहे उन ते फिटा कया हुआ। जॾहिं ॾखण जो वाव घुलंदो हो तॾहिं उन्हनि आंडनि मां सुरीलो आवाज़ ईंदो हो। उन आवाज़ ते पखी पखण बि मोहित थी पवंदा हुआ। हिकु ॾींहुं बीजल जे कननि ते बि उहो आवाज़ पियो ऐं हुन उन समूरे लका खे सम्झई उन्हनि आंडनि खे पंहिंजे सुरंदे ते चाढ़ियो। मतिलबु जेको सुरंदो हो उनमें जेको आवाज़ सुरीलो साज़ जेको हो उहो छाजे करे पैदा थियो त हिरण जा जेके आंडा हुआ उन मां उहो सुरीलो साज़ निकिरंदो हो जंगल में। उहो हिकिड़ो किरड़ जे वण ते पियल हो। बीजल जे उन लका खे ॾिठो त ही आवाज़ किथां अची रहियो आहे, त हुन इहो महसूसु कयो त इहो आवाज़ जेको आहे हिरण जे आंडनि मां अची रहियो आहे। पोइ हुन पंहिंजे सुरंदे ते उहे आंडा चाढ़िया कंहिं अटकल तहत। पोइ उन मां जेको आहे सुरंदे मां हिकु मन मोहींदड़ आवाज़ जेको आहे उहो निकिरंदो हो। अहिड़ी रीति सुरंदे जे सुरीले आवाज़ जी हाक हंधे माॻे पखिड़िजी वई। लाज़मी हिकिड़ो बहितरीनु साज़ हो ऐं उनजो सुरीलो आवाज़ हो, उनजे करे उनजी जेका हाक आहे या उनजी जेका वाखाण आहे उहो पूरे मुल्क में या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पखिड़िजी वई। जॾहिं बीजल ॼाओ हो तॾहिं राजा अनी राय खे बि हिकु धीउ ॼाई हुई। हाणे जेका सोरठ हुई उनजे बारे में हिते अहम हिकिड़ो नुक़्तो आहे त सोरठ कंहिंजी धीउ आहे, त इन जो सही जवाबु थींदो राजा अनी राय जी। पर इहा राजा अनी राय खे ख़बर न हुई। हाणे सोरठ खे बि जेको आहे उहो संदूक में लोड़ियो वियो। उनजे करे त राजा अनी राय जूं काफ़ियूं धीअरूं हुयूं, उनजे करे अॻे ज़माने मुताबिक़ जेको आहे उहो धीअरनि खे जेको आहे घटि सम्झियो वेंदो हो या ॿार सम्झियो वेंदो हो। बहरहाल उहो उन ज़माने जी मिथ आहे। सो उनखे बि संदूक में लोड़ियो वियो। जेका राजा
राय ॾियाज जे मुल्क मां अची निकिती। हाणे बीजल जेको आहे अनिराय जे मुल्क मां निकितो ऐं सोरठ जेका आहे उहा राजा राय ॾियाज जे मुल्क मां निकिती ऐं उहा संदूक रत्ने कुंभार खे मिली। हाणे इहो बि सुवालु अची सघे थो त सोरठ जी जेका परवरिश आहे उहा कंहिं कई, त इन जो सही जवाबु थींदो रत्ने कुंभार कई। सोरठ राजा अनेराय जी धीउ हुई। सोरठ जी पालना कंहिं कई? रत्ने कुंभार कई। सोरठ जॾहिं वॾी ठही त संदसि सूंहं जी हाक हंधे माॻे पखिड़िजी वई, मतिलबु त सोरठ इंतिहाई हसीन हुई। उन हुसन जी हाक जॾहिं राजा अनीराय जे कननि ते पई त हुन सोरठ जो संग रत्ने कुंभार खां घुरियो। हाणे सोरठ जो संग कंहिं घुरियो? राजा अनीराय घुरियो, जेको संग रत्ने कुंभार ख़ुशी सां क़बूल कयो। मतिलबु त हुन चयो त आउं तव्हांखे संग ॾींदसि, रत्ने कुंभार चयो। हाणे जॾहिं सोरठ जी शादी थियण ते हुई त उन मुल्क जे बादशाह खे राजा राय ॾियाज, मतिलबु उन मुल्क जो जेको बादशाह हो राजा राय ॾियाज हो, उनखे ख़बर पई त संदसि ई मुल्क जी हसीन जमील सोरठ जी शादी कंहिं ॿिए मुल्क जे बादशाह सां थी रही आहे, त हुन सोरठ खे खणाए पंहिंजे महल में खणाए आयो ऐं पाण शादी कयसि। मतिलबु त जॾहिं बादशाह खे ख़बर पई राय ॾियाज खे त संदसि ई मुल्क जी हसीन जमील छोकिरी जो संग पासे वारे ई कंहिं बादशाह सां थी रहियो आहे, त हुनखे इहा ॻाल्हि बर्दाश्त न थी ऐं हुन छा कयो, सोरठ खे खणी आयो ऐं पंहिंजे महल में हुन सां शादी कई। हाणे राजा अनीराय सां त हिते जेको आहे उहो नाजाइज़ी थी वई, त पोइ राजा अनीराय छा कयो, जॾहिं इहा ख़बर राजा अनीराय खे पई त हुन लश्कर संभारे जूनागढ़ ते कहा करणु आयो, पर 12 महीननि जे घेरे मां कुझु न वरियसि ऐं नेठि बदिले जी बाह दिलि में खणी वापसि पंहिंजे वतन वापसि वरी वियो। हाणे जॾहिं राजा अनीराय जेको आहे उन छा कयो त बदिले वठण जे लाइ जूनागढ़ ते कहा कई, पर जूनागढ़ एॾो मज़बूत किलो हो या उन मुल्क जी एॾी फ़ौज या जेको सिक्योरिटी हुई अहिड़ी टाइट हुई जंहिं तहत 12 महीननि ताईं घेरो कयईं पर कुझु बि हासिल न करे सघियो ऐं नेठि बाहि जेका बदिले जी उहा दिलि में ई खणी जेको आहे पंहिंजे वतन वापसि वियो ऐं पंहिंजे मुल्क में इहो ऐलान करायो त जेको राय ॾियाज जी सी कपे ईंदो उनखे रतन टकनि जो थाल ॾींदसि, मतिलबु त सोनियूं अशरफियूं जेको आहिनि उनजो थाल ॾींदसि। इहो पंहिंजे मुल्क में राजा अनीराय ऐलान करायो। बीजल जी ज़ाल जेका हुई उहा हिकु लालची क़िस्म जी औरत हुई ऐं उहो जॾहिं हिन ऐलान ॿुधियो बीजल जी ज़ाल, त उन छा कयो, थाल खणी पाण वटि रखियो ऐं चयो त मुंहिंजो मुड़ुसु बीजल राजा अनीराय जी इहा मंशा पूरी कंदो या इहा ख़्वाहिश पूरी कंदो। बीजल जॾहिं पंहिंजे घर पहुतो तॾहिं ज़ाल ते कावड़ियो त हुन बग़ैर कंहिं सोचण सम्झण जे लालच में अची करे उहो थाल खयो ऐं उन्हनि सां वचन करे छॾियो त मुंहिंजो मुड़ुसु इहो पलांद वठंदो तव्हांजो। तो उन वचन खे पाइण लाइ बीजल त मजबूर थी वियो ऐं जेकॾहिं उन ॻाल्हि में न बि अचे हा त पोइ उन ते राजा अनीराय जेको आहे पंहिंजी बादशाहत में उनखे मारे सघियो पिए। सो मजबूरी करे जे तहत हुन जेको आहे सुरंदो सिंगारे जूनागढ़ तरफ़ रवानो थियो। बीजल जूनागढ़ तरफ़ रवानो थियो त राजा राय ॾियाज जो सिर ही कपींदो। जूनागढ़ पहुची बीजल रंग रतोल ॿाहिरां वही तंद तवारण लॻो, मतिलबु पंहिंजो साज़ जेको सुरंदो हो उनखे वॼाइण लॻो। उनजे सुरंदे जे सुरनि जी सुरहाण चौधारी पखिड़िजी वई। राय ॾियाज ताईं उहा तंद तवार पहुती। जॾहिं उहो तंद या उहो आवाज़ जेको आहे राय ॾियाज ताईं पहुतो त हुन रंग रतोल जी दरी खोले मङण खां पुछियो, मङणहार घुर जेको घुरणो हुजे। तॾहिं बीजल चयो त माल मता जी मूं वटि कमी न आहे, आउं तुंहिंजे सिर जो सुवाली आहियां। राय ॾियाज चयो त हिन मथे जो मुल्ह केतिरो आहे? अहिड़ा 1000 सिर बि थोरा, ही मुल्क बि हिन तंद ते घोरे छॾिया। मतिलबु त राजा जेको हो उहो मौसीक़ी पसंदि हो ऐं सखा उन जे ख़ानदान में हुई ऐं अॻे ज़माने में जॾहिं वचन कंदा हुआ, को ॿोल कंदा हुआ त उनखे पारींदा हुआ। सो राय ॾियाज चयो तूं सुरंदो वॼाए, बसि तुंहिंजे इन सुरंदे तां ही सिर छा अहिड़ा 1000 सिर कुर्बान करे छॾिया ऐं ही मुल्क बि इन तंद तां घोरे छॾिया। राजा राय ॾियाज सखी ख़ानदान मां हो। हिन पंहिंजे ख़ानदानी सखा खे क़ाइमु रखंदे पंहिंजे सिर जी सखा कई। बीजल जॾहिं राजा राय ॾियाज जो सिर खणी राजा अनीराय वटि पहुतो त राजा अनीराय चयो त हेॾे सखी सरदार जो सिर कपे आयो आहीं त तूं असांजो कहिड़ो सॼण थींदे, मुंहिंजी नगरी मां निकिरी वञ।
मतिलबु त राजा अनी राय खे बि जेका आहे हैरत थी वई त एॾो को सखी हो जंहिं हिकिड़ी तंद ख़ातिर पंहिंजो सिर जेको आहे उहो कुर्बान करे छॾियो, सिर दान में ॾेई छॾियो। एॾी सखा ॾिसी करे हू बि हैरान थी वियो ऐं बीजल ते काड़जी पियो। बीजल खे चयईं त तूं मुंहिंजी नगरी मां निकिरी वञ। बीजल जॾहिं राजा अनी राय जा इहे लफ़्ज़ ॿुधा त हू चरनि वांगुरु जूनागढ़ ॾांहुं डुड़ंदो वियो। मतिलबु त हाणे बीजल जूं ॿिन्ही पासां जेको आहे उहे वायूं बताल थी वियूं त हाणे हू केॾांहुं वञे। जॾहिं शहर जे वेझो पहुतो त ॾिठईं त बाहि जी आड़ा पई ॿरे ऐं सोरठ ॾाग ते चढ़ी, ॾाग मतिलबु उठ ते चढ़ी उन आड़ा में भस्म थियण पई वञे। मतिलबु त हुन जेको आहे पंहिंजे पाण खे त्याग कयो पई, या ईअं चइजे त सती वारी जेका रस्म हुई उन वक़्त में हुई त मुड़ुसु जेकॾहिं वियो हलियो त पाण औरत जेका आहे उहा बि पंहिंजे पाण खे बाहि जी आड़े में उछलाईंदी आहे। सो इन तरीक़े सां बीजल बि जेको आहे उहो बाहि जी ओड़ा में टिपी पियो ऐं ईअं ई हिन कहाणी जो ख़ात्मो आयो। राजा राय ॾिया जी सखा खे सिंध जे मशहूरु शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहे पुण ॻायो आहे। सुर सोरठ शाह जे रिसाले में मौजूदु सुर समूरो हिन दास्तान ते आधारियल सुर आहे। अच्छा, हाणे अचूं था ज़र्फ़ तरफ़। ज़र्फ़ ग्रामर में इंतहाई अहम आहे। जेकॾहिं तव्हां मां को हिन चैनल ते नओं आहे त सिंधी ग्रामर जी प्लेलिस्ट आहे उहो ॾिसी वठे, काफ़ी मवाद उनखे जेको आहे उन तां मिली वेंदो। ज़र्फ़ उहो लफ़्ज़ आहे जो फ़ैल या सिफ़त या ॿिए ज़र्फ़ सां थो लॻे। ज़र्फ़ वक़्त या हंध या दस्तूर या अंदाज़ या नाकार थो ॾेखारे। मतिलबु हाकार, नाकार, दस्तूर, अंदाज़ ऐं वक़्त जी माना कढे थो। जॾहिं ज़र्फ़ वक़्त थो ॾेखारे तॾहिं उनखे ज़र्फ़ ज़मान चवंदा आहिनि। हाणे ज़र्फ़ ज़मान छा खे चइबो आहे? जॾहिं अहिड़ो ज़र्फ़ जेको वक़्त ॾेखारे त उनखे ज़र्फ़ ज़मान चइबो आहे। जीअं अॼु, सुभाणे, हाणे, पोइ, हमेशह। ऐं जॾहिं हंधु थो ॾेखारे त उनखे ज़र्फ़ मकान चइबो आहे। मकान मतिलबु हंधु। जॾहिं ज़र्फ़ हंधु ॾेखारे त उनखे ज़र्फ़ मकान चइबो ऐं जॾहिं ज़र्फ़ वक़्त ॾेखारे त उनखे ज़र्फ़ ज़मान चइबो आहे। अच्छा, ज़र्फ़ मकान मिसाल तौरु जीअं त हिते, हुते, हेठि, मथे, अॻियां, पुठियां, अहिड़नि जेको लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे असीं चवंदासीं त हीअ ज़र्फ़ मकान आहिनि। उनखां अलावा लोक अदब। हाणे लोक अदब मां मुराद आहे आम माण्हुनि जो अदब। मतिलबु त आम माण्हुनि जो अदब, अवामी अदब, जंहिंमें नसर तोड़े नज़म शामिल हूंदो आहे। लोक अदब में नसर बि अची सघे थो, नज़म बि अची सघे थो। लोक अदब में लोक कहाणियूं, आखाणियूं, पिरोलियूं, गुजारत, हुनर, ॾोर, मौलूद, मदाह, गीच वग़ैरह जूं सिन्फ़ूं अची वञनि थियूं। सिंधी लोक अदब सिंध जी सकाफ़त ऐं ॾहाप जो आईनो आहे। मूंखे उमेद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त प्लीज़ लाइक, कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त मुख़्तलिफ़ टेस्टनि जी तयारी कनि पिया या जेके सिंधी 9वीं क्लास में पढ़नि पिया। उन्हनि शागिर्दनि जे लाइ बि हीउ मददगार साबित थींदो। इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में वरी नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदासीं। सलामत, साथ सलामत।